आम चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण जो सिलसिलो शुरू। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि लाइ ज़ाब्ते ख़िलाफ़ बि जारी करे छॾियो। चूंड मुहिम दौरान नज़रिए पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। सदर, वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जी सियासी सरगर्मियुनि में हिसो वठण ते पाबंदी। समूरनि सियासी पार्टियुनि खे लेवल प्लेइंग फील्ड फराहम करण जो हुकुम। तर्जुमान जो चुनाव आईनी कानून तहत समूरनि डिप्टी कमिश्नर खे अणधुरियो रहणु घुरिजे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त मुल्की मुस्तक़बिल रोशन आहे। आम चूंडूं 8 फ़ेबर वरी ताईं थींदियूं। कानून तोड़ींदड़नि खे नतीजो बि भोगणो पवंदो। 9 मई ते हसास हंधनि खे बाहियूं ॾिनी वयूं। पीटीआई चेयरमैन खे शाही हुकुम तहत आज़ादु नथो करे सघिजे। एहतजाज जो हक़ हर को चाहे थो, पर को बि रवैयनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। रियासती इदारनि ते हमिलो हर मुल्क में ॾोह हूंदो आहे। रियासती मामला कानून ऐं आइन तहत हलंदा आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान खे ब्लॉकनि जी सियासत ते यकीन नाहे। दोस्त मुल्कनि सां बराबरी जी बुनियाद ते लाॻापनि जी ख़्वाहिश आहे। हू अमरीका सां ॾुखे मुद्दे वारा लाॻापा चाहिनि था। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। पाकिस्तान खे कई ॾहाकनि खां आलमी दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कश्मीर मसइलो कश्मीरी अवाम जी ख़्वाहिश तहत हल थियणु घुरिजे। पाबंदी महिल तंज़ीम जो कमांडर 70 साथियुनि समेत क़ौमी धारा में शामिल हथियार फिटा कंदड़नि चयो आहे त बलूचिस्तान में थींदड़ दहशतगर्दी जे वाक़िअनि में भारत जो हथु आहे। जंग में औरतुनि खे इस्तेमालु करे रिवायतुनि जी भञकड़ी कई पई वञे। जान अचकज़ई जो चवणु आहे त भारत बलूचिस्तान जूं हालतूं ख़राब करण जे लाइ साज़िशूं करे रहियो आहे। बलूचिस्तान जा बाशऊर माण्हू आलमी साज़िशुनि खे सम्झी चुका आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त जाली केस ख़तम थी विया। हयात नाअहली बि अदालत ज़रिए ख़तम थींदी। हुन ऐं संदसि न्याणी 150 खां वधीक पेशियूं भोगियूं ऐं जेल काटियो आहे। मुल्क मसइलनि जे ॼार में फासी चुको आहे। पाड़ेसरी आसमान ते पहुची विया आहिनि ऐं हू ज़मीन ते फाथल आहिनि। हुननि पाण ई पंहिंजे पेरनि ते कुहाड़ो हयो। दुनिया जे मुल्कनि जी लिस्ट में आख़िरी नंबर ते हुअण जा ज़िम्मेवार हू पाण आहिनि। आम चूंडुनि में देर सां सियासी छिकताण ऐं सियासी माहौल अदम इस्तेकाम जो शिकार थी सघे थो। आम चूंडुनि जो शेड्यूल अचण खां पोइ चूंड अमल ऐं जमहूरियत खे पटड़ी तां लाहे नथो सघिजे। तकबंदियुनि जो मामिलो ॾिठो त कारकुननि ऐं वोटरनि जा हक़ मुतासिर थींदा। आम चूंडुनि लाइ घड़ीअ जो कांटो अॻिते वधी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट तकबंदियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। सिंध जे निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर तरफ़ां इस्लामकोट जे बॉयज़ स्कूल, लेबोरेटरी, डिस्पेंसरी ऐं जानवरनि जे अस्पताल जो दौरो। ॿारनि जी क़ाबिलियत ऐं उस्तादनि जी पढ़ाई वारे तरीक़े ते बेतमादी जो इज़हार। डायरेक्टर खे तालीम जी बहितरी लाइ कमु करण जी हिदायत। अस्पताल ॿाहिरां गंदगी जे ढेरनि ते कावड़ जो इज़हार। जानवरनि जे अस्पताल ॿाहिरां गटर खुलियल हुअण ते बि डीसी खे छंड। हफ़्ते अंदरि आरओ प्लांट फ़ाल करण ऐं ओस्लो कंपनी खे ॾिनल रक़म वापसि वठण जो हुकुम। संदसि चवणु आहे त स्कूल में उस्ताद न हुअण सबबि मुस्तक़बिल जो नुक़सानु थी रहियो आहे। 30 शागिर्दनि लाइ फोर्ट ग़ुलाम मोहम्मद में हिकु ॼणो कचो शराब वापराइण सबबि फौत पहुती। ग़ुलाम हुसैन ख़ासकरे जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर ख़ासि रोड ते धरणो। ऐं आईसीसी वनडे रैंकिंग में बाबर आज़म हिकु दफ़ो ॿीहर पहिरें नंबर ते अची वियो। भारतीय बैटर शुभमन गिल ॾिघे अरसे ताईं वनडे रैंकिंग ते हुक्मरानी में नाकाम।